जंहिं बि इंसान जो वक़्तु बुरो हले न उन ते कॾहिं बि टोक ऐं ठठोल न कजांइ। छो? वक़्तु माण्हुनि जा चेहरा ॾिसंदो आहे, वक़्तु माण्हुनि जा चेहरा ॾिसंदो आहे। जंहिंजे मथां बुरो वक़्तु हले न थी सघे उनजी मदद न कंदे तूं, पर जंहिंजी मदद न करे त उन ते टोक ऐं ठठोल बि न कजांइ। ख़ुदा जो कसम वक़्तु ईअं निड़ी खां पकड़ींदो अथई, निड़ी खां सम्झे थो न। यादि रख अमीरनि मां ग़रीब बि थी विया अथई, अमीरनि मां ग़रीब बि थी विया अथई। जेके कुर्सियुनि ते वेठा उहे हेठि बि वेठा अथई। रब जी ज़ात जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां। हेॾे ध्यानु ॾियो चमड़ा, हेॾे ॾिस, हेॾे ॾिस, सम्झे न सुणा। जेको वक़्तु भलो हलई थो न त सम्झ अल्लाह जी महिरबानी थी। अल्लाह पाक ॾे मुंहुं करे रब खे चवंदो कर त शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा रब्बुल आलमीन तुंहिंजा लख ऐं करोड़ एहसान। जंहिं इंसान जो तव्हांजे दोस्तनि मां हुजे या पंहिंजनि अज़ीज़नि रिश्तेदारनि मां हुजे पर कंहिंजो बुरो वक़्तु हले न त यादि रखजांइ उन ते टोक ऐं ठठोल न कजांइ। वक़्तु माण्हुनि जा चेहरा ॾिसंदो अथई। जॾहिं उन खां वक़्तु उहो गुज़री वेंदो आहे न, छो त बुरो वक़्तु कंहिंजे बि मथां ईंदो आहे न, आख़िर पाणी उनजे मथां हारजी पवंदो आहे, टरी वेंदो आहे। छो? रब ज़ुल जलाल वल इकराम जो फरमान आहे, ॾुखनि खां बाद में राहत ऐं सुकून अथई त अल्लाह पाक उनखे कीअं उन मोड़ ते छॾींदो। रब ज़ुल जलाल वल इकराम जेके तकलीफ़ ॾींदो आहे त उनखे वरी राहत बि ॾेखारींदो आहे। यादि रखजांइ। बाक़ी तूं ऐं टोक ऐं ठठोल कई त पंहिंजे वक़्त जो इंतज़ारु कजांइ। जज़ाकल्लाह।